ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मुताबिक मेड़ में हर साल जी हिन साल भी 15 रमज़ान मुबारक विलादत बा सादत जन्नत जी सरदार हज़रत इमाम हुसैन मोहब्बती अलैहिस्सलाम जी आमद जो जश्न बा मकाम मदरसा सफ़ीना अहले बैत में ज़वार यासीन सोलंगी पारा मुनक़द कियो वियो, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब अल्लामा अब्दुल रसूल मोहसिनी खिताब कयो, जंहिंमें सवें मोमिनन शिरकत कई। उन मौक़े ते अल्लामा आबिद अली इरफानी, अल्लामा अब्दुल रशीद मोहसिनी, ज़वार अमीर अली हैदरी, बशीर अहमद हालो, परवेज़ हालो, मौज़म हालो ऐं मीसम अब्बास जोयो, कादिर चांडियो, ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो, मोहसिन शेख समेत ॿियनि मोमिनन शिरकत कई। जश्न में तमाम आयल मोमिनन के इफ्तार कराई वई। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो दादू जे गुलशन अली कॉलोनी लग लाड़काणो रोड से रहवासी जो वापडा अमले खिलाफ एहतजाज। रहवासिन गुलाम मुस्तफ़ा जतोई, नसीर जतोई, अब्दुल मजीद पमर, जैंदल बबर, उमर काबूरो, उस्मान मला ऐं ॿियनि वापडा जे अमले खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया अॾो चयो त वापडा मुलाज़िम तुफ़ैल पमर मुस्तफ़ा मला हाशिम अबड़ो 8 सालनि खां वठी परेशान करे रहिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी परेशानी जे इतला ॾियण जो बावजूदु नाहिनि ईंदा, पंहिंजी मर्ज़ीअ ते अचनि था त पैसा वठी हली वञनि था। हाणे मां पंहिंजो जाइज़ कमु करायो आहे त उन जा बि 6000 रोक वठी विया आहिनि। वरी चवनि था त कंहिंखे बि असांजी दह ॾिनी वई त तव्हांखे नाजाइज़ बिल मोकिले परेशान कंदासीं, जॾहिं त ट्रांसफार्मर ख़राब थियण जी सूरत में बि असां पाड़े वारा ज़ाती ख़र्च ते ठाराईंदा आहियूं, जॾहिं त ही पंहिंजी मर्ज़ीअ सां बिजली चोरी करे रहिया आहिनि। धमकाए रहिया आहिनि त एहतजाज कंदा त बिजली कटे ट्रांसफार्मर ज़ब्त कयो वेंदो। असांजो मुतालबो आहे सीपको अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में असां कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदासीं। बबड़लो रिपोर्टर सगीर शेख सखर पुलिस मुक़ाबलो ॿ ॾोहारी मारिजी विया। सखर एयरपोर्ट थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो ॿ ॾोहारी मारिजी विया। SSP आबिद बलोच सखर मारिजी वियल ॾोहारी फुर ऐं धाड़नि जे केसनि में घुरिबल हुया। SSP सखर ॾोहारियुनि जे कब्ज़े मां पिस्तौल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। सुञाणप अनवर नौवन ऐं ख़ादिम नौवन जे नालनि सां थी आहे। SSP आबिद बलोच। घोट की मां के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद मलूक भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक SSP घोट की डॉक्टर सुमेर नूर चन्ना जी ख़ासि हिदायतुनि ते अमन अमान बाबति SHO सेक्शन घोट की ज़हीर हुसैन भुट्टो जी शहरी इताद ऐं दुकानदारनि सां गॾिजाणी कई आहे। शहरी इताद जे सदर रईस अल वसायो भोटो, लाला कैसर ज़मान पठान, ग़ुलाम नबी कोराई, रईस मलूक भुट्टो, मुजाहिद सखीजान चाचड़ ऐं ॿियनि सां गॾिजाणी कई। SHO घोट की शहर जे अमन अमान बाबति दुकानदारनि सां मुलाक़ात कई ऐं शहरनि खे मुकमल सिक्योरिटी जो यकीन ॾियारियो। SHO घोट की ज़हीर भुट्टो जो चवणु हो त SSP जे हिदायतुनि ते अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ पुलिस राति ॾींहुं महिनत करे रही आहे। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सख़्त चेकिंग कई पई वञे। संदसि वधीक चवणु हो त शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु पुलिस जी अवलैन तरजीह आहे। अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणायो वेंदो। न्यू सैदाबाद रिपोर्टर इरफान अली अब्बासी। पीर झंडो क़ौमी शहरावट मोटरसाइकिल ते सवार ॿिनि हथियारबंदनि सिंध बैंक न्यू सैदाबाद मां हाला ब्रांच पंहिंजे पेडी ते रक़म खणी वेंदड़ ज़ुल्फ़कार जमाली, जेको बहादुर मक्सीअ जे पेडी ते कमु कंदो आहे, उन खे रोके सख़्त मारकुट बाद 4.5 लाख रुपया कैश ऐं 2 मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। मुतासिर ज़ुल्फ़कार जमाली न्यू सैदाबाद थाणे ते पहुची इतला कयो। पुलिस फ़ौरन पोयां रवानी थी वई।